अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदारु सिराज। मुरतब ताज जोयो। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। सिराज मेमण हिकु ॿगुणी शख़्सियत, हीरो ठक्कर। सिराज लक मेमण साहब जी वफ़ात जी ख़बर बेहद धदको ॾींदड़ ख़बर हुई, जंहिं जीअ खे झोरे छॾियो। के घड़ियूं त उन ॻाल्हि ते एतबार ई कोन पियो आयो ऐं संदसि प्यारियूं प्यारियूं यादूं मन ते छांइजंदियूं रहियूं। संदसि तंदुरुस्तीअ जी अलालत जी ॼाण हुअमि। सिहत जो मसइलो खेसि काफ़ी वक़्त खां रहंदो पियो आयो हो। पाण ख़ुदि बि संभाल वारो शख़्स हो ऐं संदसि कुटुंब परिवार वारा ख़ासि तौर मुंहिंजी भाभी सीमा ऐं संदसि फर्ज़ंद डॉक्टर अमजद सिराज, भेण फामीदा हुसैन ऐं ॿिया घर जा नंढा वॾा भाती पूरीअ तरह संदन सार संभाल लही रहिया हुआ। उन करे अहिड़ो अंदेशो मूर न हो त हीअं वेठे वेठे हथ खस थी वेंदी। सिंध ऐं हिंद जे सदियुनि जो उहो दुर्भाग आहे जो ताज़ो गुज़िरियल वक़्त में असांजा केतिरा ई प्यारा ऐं महान अदीब असां खां विछड़ंदा रहिया आहिनि। बैनुल अक़वामी हैसियत वारे मुहक़िक़ डॉक्टर नबी बख्श बलोच, नौजवान तख़लीक़ी अदीबन हसन दर्स ऐं तारिक आलम अबड़े, अज़ीम शाइरन शमशीर हैदरी ऐं भरपूर वफ़ा ऐं ॿियनि कनि अदीबनि जे विछोड़े जा फट अञा मिड़िया ई कोन आहिनि, जो मथां वरी पंहिंजे प्यारे अदीब सिराज लक मेमण जे विछोड़े जो ॾुहाग असांखे मिलियो आहे। सिराज लक मेमण साहब सिंधी अदबी खेत्र जी हिकु बहुमुखी शख़्सियत हो। वो हिकु बेहद मयारी तख़लीक़ी लेखक, बेबाक ऐं जाखोड़ी सहाफ़ी, सिंध जी तारीख़ ते उबूर रखंदड़ लिसानियात जो माहिर, क़ाबिल कारोबारी ऐं आमिल नामवर वकील ऐं आज़ाद ख़्याल मुफ़क्किर हो। वो सिंध जी अज़मत ते बजा तौर फ़ख्र वठंदड़ सिंध में अमुन ऐं इस्तेकामत ऐं सिंधियुनि जी आज़ादीअ ऐं इतिहाद जो कानखी हो। हिन जी वफ़ात सां सिंध अमड़ पंहिंजो हिकु सचो सपूत विञायो आहे। सिराज साहब जे नाले सां मुंहिंजी वाक़फ़ियत साल 1964-65 ईस्वीअ धारे थी। उन्हनि ॾींहंनि में सिराज साहब जो किताब सिंधी ॿोली शाया थियो हो ऐं संदसि नालो वॼंदड़ हो। भारत जे बि सिंधी अदबी खेत्र में ख़ासि तौर लिसानियात में चाह रखंदड़नि में काफ़ी चौॿोल मतल हो। सिंधी ॿोली जी इशाअत खां अॻु सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद बाबति मुख्य तरह ॿ मुरवज हुआ। पहिरियों ऐं जेको घणाईअ में आलमनि में मक़बूल हो सो उहो त सिंधी संस्कृत मां निकितल आहे ऐं ॿियो उहो त सिंधी ॿोली सॉमेटिक सथ वारी ॿोली आहे। दरावड़ी ॿोलियुनि सां सिंधीअ जी वाबस्तगीअ वारो नज़रियो उन वक़्त ताईं अञा मुरवज न बणियो हो ऐं आम तरह उहो ई मञियो वेंदो हो त सिंधी संस्कृत मां निकितल ॿोली आहे। पर सिराज साहब इन रवाजी ढंग सां वहंदड़ पाणीअ में जेको सिरोटो उछलियो त उल्टो संस्कृत सिंधीअ मां निकितल आहे, तंहिं सबबि वॾो धमाको थियो। सिंधी ॿोली किताब जूं भारत में के थोरियूं ई कापियूं पहुतल हुयूं ऐं हर को अदीब उन किताब में दर्ज थियल उन इनक़िलाबी सोच ऐं नज़रिए खे ॼाणण ऐं सम्झण लाइ मुंतज़िर हो। मां तनि ॾींहंनि उल्हासनगर कैंप में रहंदो हुउसि ऐं हिकु पुराणे 80 खनि वरियनि जी उमिरि वारे अदीब ऐं ॿोलीअ में गहरो चाह रखंदड़ चोहड़मल हिंदुजा ऐं पंहिंजे बुज़ुर्ग मित्र नारायण भारतीअ सां मुंहिंजी न्याज़मंदीअ वारो रस्तो हो। उन्हनि मिड़ई वॾी लगन सां किथां उहो किताब हथु कयो ऐं मुंहिंजे अर्ज़ु करण ते मूंखे बि किताब पढ़ण जो मौक़ो ॾिनऊं। मूं ताज़ो ई हिंदीअ जो वॾे में वॾो इम्तिहान साहित्य रतन पास कयो ऐं संस्कृत सां बि कुझु शनासाई हुअमि। तंहिं करे उन्हनि ॿोलियुनि ॾांहुं मुंहिंजी काफ़ी रग़बत हुई। मूंखे उहो बि क़बूल करणु घुरिजे त उन वक़्तु इल्म लिसानियात जो मूंखे घणो इल्मु न हो। अहिड़ियुनि हालतुनि में मूं जॾहिं उहो किताबु पढ़ियो त सिराज साहब वारो नओं नज़रियो त संस्कृत सिंधीअ मां निकितल आहे सो त मूंखे मुतमइन करे न सघियो, जेको बहरहाल ॿियनि पढ़ंदड़नि जो बि ख़्यालु हो। पर सिराज साहब किताब लिखण खां अॻु जेको हद दर्जे जो मुतालियो कयो हो, जंहिंजो प्रमाण किताब अंदरि ॾिनल दलीलनि ऐं हवालनि जी सूरत में मौजूदु हो,
ऐं जंहिं ढंगाइते नमूने हिन पंहिंजे नज़रिए खे पेश कयो हो तंहिंजे मदेनज़र हिन जी इल्मियत अॻियां मुंहिंजो सिर झुकी वियो ऐं मूं सबक़ बि हासिलु कयो त रिसर्च जे कम में केतिरी हिन जाखोड़ ऐं अभ्यास जी ज़रूरत थिए थी। सिराज साहिब सां मुंहिंजी वधीक वाट तॾहिं जुड़ी जॾहिं हुन महिराण 1979 ईस्वीअ जे 3 ऐं 4 शुमारे में मूं ॾांहुं हिकु लिखियलु ख़त काज़ी कादन जो कलाम किताब जे हवाले सां लिखियो। ख़त में हिन मुंहिंजे कम जी दिलि खोले साराह कई हुई ऐं लिखियो हो, तव्हां जेका महिनत कई आहे तंहिं लाइ हिंद सिंध जा सिंधी ऐं ख़ासि तौरु अदब जा ॻोल्हा उहा अव्हां जा थोरा हिता रहंदा। ऐं अॼु जे ज़माने में जॾहिं अरबी असां लाइ अहम बणी आहे तॾहिं काज़ी कादन जे नाले खे वाक़ई निहाल करे पाण खे सिंधी अदब जो हीरो साबित कयो आहे। महिराण 1979 ईस्वी शुमारो 3 ऐं 4। बहरहाल एतिरी साराह जे बावजूद बि हुन खे किताब में ॼाणायल जेके ॻाल्हियूं क़ाबिल इख़्तिलाफ़ लॻियूं तन ॾांहुं पंहिंजे लेख में चिटीअ तरह इख़्तिलाफ़ बि ज़ाहिर कयाई। संदसि हुन लेख मां संदसि इल्मियत चिटी तरह पई बखी, छो जो हुन लेख में हुन ब्रिटिश म्यूज़ियम में वञी उतां हासिलु कयल सिंधी बैतनि जो ऐं म्यूज़ियम में मौजूदु किन मराठी किताबनि में आयल सिंधी शाइरीअ वारनि हवालनि जो जेको ज़िक्र कयो आहे सो ॾेखारे थो त हू केॾो न वॾो आलिम ऐं जाखोड़ियो। सिराज साहिब सिर्फ़ु लिसानियाती माहिर ऐं मुहक़िक़ ई न हो पर दुनिया जी तारीख़ ख़ासि तौरु सिंध जे तारीख़ ऐं सिंध जे समाजी सकाफ़ती सियासी ऐं मुआशी हालतुनि ते पूरी नज़र ऐं पूरी दस्तरस रखंदड़ हो। हिन पंहिंजी हिन ॼाण ऐं सिंध धरतीअ ॾांहुं पंहिंजे आदर ऐं मुहबत खे मुयसर नमूने लोकनि ताईं पहुचाइण लाइ पंहिंजी तख़लीक़ियत ऐं अफ़साना नवीसीअ वारे फ़न ते पंहिंजी महारत खां कमु वरितो। उन ॾिस में हुन जूं पढ़ाॾो सोई सॾु, मरण मूसी आ ऐं नावलनि जी ट्रियोलॉजी प्यासी धरती रमदा बादल वारियूं तसनीफ़ूं हिकु यगानी हैसियत रखनि थियूं। दावतुनि ऐं कचहरियुनि जो बि कोडियो हो। जॾहिं बि सिंध अचिबो हो त संदसि शानदार दावतुनि जो लुत्फ़ माण जो मौक़ो मिलंदो हो, जिते यादगार कचहरियूं बि थींदियूं हुयूं। हिकु भरे अहिड़ी कचहरीअ में स्वर्गवासी हरी मोटवाणीअ सां गॾु साईं मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जी सोबत माण जो बि मौक़ो मिलियो। ताज़ो जॾहिं जनवरी 2012 ईस्वीअ में सिंध जे सरमोड़ शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी 268 उर्स जे मौक़े ते मां वमी सदा रंगाणी इंदिरा शबनम वग़ैरह उते आयासीं त हिकु शाही दावत पंहिंजे बंगले ते रखियाऊं, जंहिंमें संदन समूरो राज परिवार बि शामिलु हो, जन सां मिली ॾाढी घणी ख़ुशी थी। उन दावत में कचहरीअ खे असीं सभु ॾाढो यादि कंदा आहियूं। उन दावत में सिराज साहिब सभिनी महिमाननि जो शख़्सी तरह ओनू रखंदड़ रहियो। हर कंहिंखे चवे भला ही खाई ॾिसो, भला ही टेस्ट कई अथव। कचहरी बि कयाई, हाल अहवाल ॾिनाई ऐं वरिताई। उन ई दावत जे पछाड़ीअ वारे वक़्तु संदसि फर्ज़ंद डॉक्टर अमजद साहिब मूंखे पाण सां पासीरो विहारे ॿुधायो त बाबा जन जे फिफड़नि जो प्रॉब्लम मिड़ई कुझु वधीक आहे ऐं असां ॿुधो आहे त नेट ते मालूमात हासिलु कई आहे त दिल्ली इंडिया में उन जो सुठेरो इलाजु मुयसरु आहे। उन ॾिस में मूंखां बि राय पुछियाऊं ऐं मूं खेसि ॿुधायो त बराबरि दिल्लीअ जे बिल्कुलु वेझो गढ़गांव में मैदानता अस्पताल में इन जी स्पेशलाइज़ेशन आहे ऐं दुनिया भर मां माण्हू इलाज लाइ अचनि था ऐं खेनि बि उन जो ज़रूरु फ़ाइदो वठणु घुरिजे। मूंखे चयो त मां दिल्लीअ में रहां थो ऐं मूंखे कंहिं बि क़िस्म जी मदद करण में फ़क़ति ख़ुशी ई हासिलु थींदी, पर मुंहिंजनि हिननि भाइरनि मूंखे कंहिं बि क़िस्म जी मदद लाइ मौक़ो न ॾिनो। का बि तकलीफ़ ॾियणु वाजिबु न सम्झाऊं ऐं ओचितो हिकु ॾींहुं अमजद साहिब जो फ़ोन आयो त बाबा जन मैदानता में इलाजु कराए रहिया आहिनि ऐं ठीकु तरह सभु कुझु हली रहियो आहे। ख़ैरु मां ॿिए ॾींहुं सुबुह जो ई मैदानता अस्पताल में पहुची वियुसि ऐं हाली अवाली थियासीं। उते ॿिनि टिनि हफ़्तनि जे इलाज बाद हू मुतमइन थिया ऐं मूं बि खेनि पंहिंजे ग़रीब खाने में पधारजण जी दावत ॾिनी। हिकु ॿिनि ॾींहंनि बाद मूंखे ॿुधायऊं त सुभाणे सुबुह जो कुझु वक़्त लाइ तो वटि अची रहिया आहियूं। मूं लाइ उहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि हुई त मुंहिंजो वॾो भाउ ख़ुशि चङो भलो थी मूं वटि मिलण लाइ अची रहियो आहे। मूं पिणु सिराज साहिब जी ॿियनि किन दोस्तनि डॉक्टर मुरलीधर जेटले, लक्ष्मण भाटिया, कुमल, मोहन अमथाणी, दलसंद
दिल सिंध जे एडिटर महेश छाबड़िया आनंद खेमाणी वग़ैरह खे मानीअ जी दावत ॾिनी। 5-6 कलाक ॾाढी सुठी कचहरी थी। सभु दोस्त सिराज साहब ऐं अमजद साहब जी सोबत माणे दिली तरह ख़ुशि थिया। उहो अॻिए साल फेबरवरीअ जे आख़िर वारो समय हो। उन दौरान मालूम थियो त ॿई ॼणा इलाज मां मुतमइन हुआ ऐं असांखे बि दिली सुकून रसियो त भाउ चाक चङो भलो थी वापसि घर वेंदो। तंहिंखां 2-3 ॾींहंनि बाद ई हिन जी कराचीअ ॾांहुं रवानगी हुई ऐं हिन कराची पहुची चङ भलाईअ जो इतलाउ ॾिनो।